खोड़ा खां रिपोर्ट करे रहियो आहे अली हसन मेतलो। शाहीन पब्लिक एलिमेंट्री स्कूल में सालियानी सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुरवकार तकरीब एडवोकेट गुलजार अहमद मैसर पारां मुनक़िद कई वई। तकरीब में स्पोर्ट्स सूबाई सिंध जे सेक्रेटरी मुनव्वर फ़कीर मैसर मेहमान ख़ास तौर शिरकत कई। तकरीब में सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकजी अगवान खान शफ़कत मैसर, सीनियर एडवोकेट काजिम हुसैन मैसर, उस्ताद मोहम्मद इसहाक, चांडियो महमूद अहमद मैसर, डॉक्टर मेहताब अब्बासी, अब्दुल अहद सफ़िल्ला मैसर, सोशल वर्कर सहाफ़ी मुमताज़ अली मेतलो, बदरुद्दीन मज़हर अली मैसर, उस्ताद अब्दुल हई लाखो ऐं ॿियनि वॾी अंग में शिरकत कई। हिन मौक़े ते शागिर्दनि हमद नातूं ऐं तक़रीरूं सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी पेश कयूं। स्पोर्ट्स सेक्रेटरी मुनव्वर फ़कीर मैसर ख़िताब कंदे चयो त शागिर्दनि में ॾिसण में ईंदड़ टैलेंट इंतिहाई ख़ुशाइंद आहे ऐं मुस्तक़बिल में इहे शागिर्द सुठा डॉक्टर, वकील, इंजीनियर ऐं शायदि जज बणिजी सघनि था। आख़िर में स्कूल इंतज़ामिया पारां महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक पेश कई वई। पहिरीं, ॿीं ऐं टीं पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि खे ट्रॉफियूं, मेडल ऐं रोक रक़म इनाम तौरु ॾिनी वई। इनाम याफ़्ता शागिर्दनि में शामिल आहिनि वलज़ही मैसर, ताहिरा मेतलो, मायरा मेतलो, सुमेरा मेतलो, हिना शादाब मेतलो, सबा मेतलो, जूनियर मोहम्मद बख्श मैसर ऐं ॿिया शागिर्द। स्कूल इंतज़ामिया जो चवणु आहे त ईंदड़ कुझु ॾींहनि में मैसर वॾा शहर में क्रिकेट टूर्नामेंट ऐं ॿियूं रांदियूं पिणु करायूं वेंदियूं। तक़रीब जो माहौल ख़ुशगवार ऐं रंगारंग हुयो ऐं शिरकत कंदड़नि शागिर्दनि जे टैलेंट खे साराहियो।